खिली छो थो ऐं वरी एॾो घूरे घूरे बि ॾिसे थो। पहिरियों भेरो ॾिठो अथई छा मूंखे? क्षमा खिला इन जे करे थो त को मूंखे संग ॾे कोन थो ऐं तोखे केरु वठे कोन थो। असां आहियूं ॿई असुल सप्पा। अहिड़ी ॻाल्हि बि न आहे। मूं वटि त 100 संग आया, या त मां हुयसि जे इनकार करे छॾियो। छो? मुंहिंजो अञा बासरो अथई छा? गोहर औरत न हिक सां दिलि लॻाईंदी आहे ऐं हिक सां ई मोहबत कंदी आहे। औरत का चिलविली न आहे जो दर दर दोस्ती लाए। ऐं शमा हमेशा गोहर जो इंतजार कयो आहे। पर गोहर भाड़ियो निकितो, नी न निभाए सघियो, इहे न? इन मां छो चवां, हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। अॼु मां हिकिड़ो तोसां वाइदो थो कयां त जेकॾहिं गोहर शादी कंदो त क्षमा सां कंदो, ऐं हा, शादी बि ज़रूर कंदो। मूंखे न पक हुई गोहर त हिक न हिक ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगीअ में सुखनि जो सिज ज़रूर उभरंदो। तमामु जल्द मुंहिंजो बाबा तुंहिंजे पीउ खां तुंहिंजो संग मुंहिंजे लाइ वठण ईंदो। हाणे त ख़ुशि? मां इंतजार कंदसि। वरी छो जो मुंहुं दॿो कयो अथई? सॼी मिल्कियत तुंहिंजे नाले थी वई, अञा छा खपई? मिल्कियत खां मिलंदई जवाब। इहा ममड़ी तो जहिड़नि खे पिड़ीअ ते विकिणी ईंदी आहे। तूं बि ख़ुशि न थी। तोखे फ़िलहाल ॾटो ॾिनो हूंदई त जीअं तुंहिंजी कावड़ मरे। उहा बि ममड़ी सोचींदी हूंदी त मिल्कियत ॾियांसि या न ॾियांसि। ईअं कीअं थींदो? जेकॾहिं अॼु शाम ताईं मेरू कागज़ नथी ठाराए त मां हुनजो अहिड़ो असरु कंदुसि जो सॼो राज ॾिसंदुसि। इहा वॾी मीसणी अथई, तोखे ॾटो ॾेई वई आहे। तूं अजायो ख़ुशि न थी। ईअं कोन थींदो बानो, तूं ग़लति पई सोचे। जंहिं दरिया में रही मागर मच्छ सां वेर रखियो, ज़िंदा रही न सघंदो आहे। सालार खान, ज़हर जो इलाज आहे ज़हर। इन ममड़ीअ जो इलाज आहे मौत। या मरण खां सवा मिल्कियत न लिखी ॾींदी। जेकॾहिं अहिड़ो वक़्तु आयो महिरूअ खे मारे बि छॾींदुसि। हा, मां त सम्झां थी मेहरू का चाल हलण वारी आहे, न त एॾो जल्दी राज़ी कीअं थी वई? त पोइ असां बि चाल मथां चाल खेॾंदासीं। तूं परेशान न थी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।